आगाह कयूं कि सेनेट चूंडनि लाइ सिंध असेंबली में भी वोटिंग जो अमल जारी है, जॾहिं त PTI जे खुरमशेर ज़मा के खीसे में मोबाइल फ़ोन हथ कयो वियो आहे। PPMPA शमीम मुमताज़ खुरमशेर ज़मा के खीसे में मोबाइल फ़ोन कढी वरितो। अपडेट कंदा हलूं। ब्रेकिंग न्यूज़ है त सेनेट चूंडनि लाइ सिंध असेंबली में वोटिंग जो अमल जारी है। PTI मेंबर खुरमशेर ज़मा के खीसे में मोबाइल फ़ोन हथ कयो वियो आहे। इन हवाले से राब्तो कयो कराची में आवाज़ TV जे रिपोर्टर गाज़ी जंडीर सां। जी गाज़ी। जी बिल्कुल, सिंध असेंबली में करंट की चूंडुनि के हवाले से पोलिंग वारो अमल जारी है। कुछ देर पहिरियां असेंबली के ऐवान अंदर पोलिंग दौरान एक अमलदर वाक़ियो पेश आयो हो। उन वक्त जॾहिं पीपल्स पार्टी जी MPA शमीम मुमताज़ इलेक्शन कमीशन के अमले आॾो इहा शिकायत कई त तहरीक इंसाफ़ सां ताल्लुक़ रखंदड़ MPA खुरमशेर ज़मान जॾहिं पंहिंजी वोट कास्ट करण लाइ पोलिंग बूथ में दाख़िल थी रहियो हो, त उन वटि मोबाइल फ़ोन ॾिसाण हुयो, जेको इलेक्शन कमीशन जे ज़ाब्ता आहे अखलाक के खिलाफ है। पाबंदी लगल है तो को भी मेंबर पंहिंजो वोट कास्ट करण दौरान मोबाइल फोन जो इस्तेमाल न कंदो। निशानदेही बाद इलेक्शन कमीशन के अमले मोबाइल फोन हथ कयो तहरीक इंसाफ़ के MPA खुरमशेर ज़मान वटां ऐं कुछ देर लाइ इन समूरे प्रोसीजर दौरान पोलिंग जो जेको अमल है वो मुअत्तल थी रहियो ऐं कुछ मिनटनि खां पोइ ॿीहर पोलिंग शुरू कई वई आहे। खुरमशेर ज़मान के पाबंद कयो वियो आहे त हू पंहिंजो वोट जॾहिं वोट वारो हक़ इस्तेमाल कंदो त हुन सां गॾु मोबाइल फ़ोन न हूंदो। अॼु सुबुह 9 वॻे खां वठी सिंध असेंबली जे ऐवान अंदर क़ाइम पोलिंग स्टेशन में वोटिंग वारो जेको अमल है वो जारी है। हींअर 100 खां वधीक वोट ॿुधायो वञे थो त कास्ट थी चुका आहिनि। मजमूई तौर ते सिंध असेंबली अंदर 168 मेंबरनि जो ऐवान है ऐं इहे 188 मेंबर अॼु सेनेट जी चूंडुनि जे हवाले सां पंहिंजे वोट जो हक़ इस्तेमाल कंदा। शाम 5 वॻे ताईं पोलिंग जो वक़्तु आहे। 5 वॻे खां पोइ ॻणप शुरू कई वेंदी वोटनि जी। जी ठीक है गाज़ी, वॾी महिरबानी तफ़सील खां आगाह करण लाइ।